मुबारक जे तकरीब में अची करे अज रुठल यार खे परचाए रहा है। फकीरो खुदा गवाहया हजारन जो मजमूआ अल्लामा साहब जने मुर्शिद इमाम हुसैन अली मकाम जो मौजू कयो आऊं नथो समझा त हिन के महफिल में का अख सुकल होंदी न बल्कि हर अख आली हुई। ये चई सघूं था अज हजार गोढ़ा हजार लुड़क अवां जे इन जिस्म मां अवां जे अखरन मां निकी करे जने पट ते न पहुता ते मदीने वारे मीर निगाह फकीर तू के आम हस्ती जे दरबार ते नहीं सुनो मीर ओ मीरा जे वीरू मां सदियो फकीर मुश्ताक मौजूदा हजरत सही के चई त किबला फकीर शाखे जे हुआ हजरत सही फरमायो फकीर पढ़े सादगी ना कुर्बान संदन जी आजिज़ी ना कुर्बान संदन जी विलायत ना कुर्बान खुदा जी पाक जात जो कसम सुनो मीर होयो जो जुबान मां पुछंदो वञे खुदा कंदो वञे। साईं फकीर शाखे चइबो आहे हज़रत साईं फरमायो के किताब में न पढ़ियो आहे पर आऊं फकीर चवां थो फकीर उनके चइबो आहे जो फकीर ज़ुबान मां कुशे ऐं अल्लाह करे ऐं फकीर उनके चइबो आहे जो ज़ुबान मां कुशे अल्लाह करे ऐं जीअं अल्लाह चवे इए फकीर करे वो फकीर चइबो आहे। काबिले तवज्जो अवां जी मेहनतुन की अवां जी मोहब्बतुन जी मथा ही आजिज़ कुर्बान इए छो न चवां आया अंगड़ अजीब आया अंगड़ अजीब नसीब भला ओए अंगड़ चुमो या सुने मीर जा पछड़ो आवाजे रखल गता कुर्बान आवाजे खिदमत का कमी का कोताई का गलती का बेअदबी थी हुजे त सुने मीर जे सदके माफ फरमायो अल्लाह कंदो आवाजा बेड़ा वसंदा रहता अवां पंहिंजे बचड़न समेत आबाद हूंदो पर यारो हिकड़ी मुल्तज़ आया अर्ज़ जरूर रखंदुसि ही भी तव्हां खे पंहिंजे दुआन में याद कनि था तव्हां भी सुने मीर जे दरबार ऐं आस्थाने हिन ग़रीब खाने लाइ हिन आस्थाने लाइ हर वक्त दुआऊं रहंदा कयो त रब ताला हिन आस्थाने खे आबाद फरमाए। सोने मीर जे हिन मारूहन हिन मिस्किनन हिन फकीरन हिन अबोजन हिन आजिज़न की खिदमत करण जी तौफीक अता फरमाए। अवां जे लाइ असां वेहण जो बंदोबस्त सही न करे सघिया आहियूं जेतिरी जमायत वेठी आहे ओने खां वधीक जमायत बीठी आहे रोडन ते रस्तन ते पेचरन में असांजे फकीरन ऐं फुकरान खे असां इहा तलकीन इन प्रोग्राम का पहिरियां कंदा आहियूं जीअं तव्हांजे अंगण ते अवां जा महिमान ईंदा आहिनि अवां जी दिलि चवंदी आहे उनखे राज़ी करे नंगर कराए अहिड़ो ख़ुशि करे उमायूं जो वञनि त रस्ते में असांजा गीत ॻाईंदा वञनि। फ़क़ीरनि खे अर्ज़ु कंदा आहियूं असांजा महिमान त आहिनि पर उन सां तव्हांजा महिमान बि आहिनि सुजो आम हस्ती जा न हे सोने मीर जे उर्स में आयल पांदीड़ा उन जा फकीर अल्लाह ताला अवां खे आबाद रखे अवां जी मोहब्बतन ऐं प्यार तां कुर्बान अवां जी विख तां कुर्बान अल्लाह ताला अवां जो असां जो ये महफिल हुई आजिज़ानी हाज़री कबूल ऐं मक़बूल अता फरमाए। मिठा बस इंतजार जो खत्म है अंस बिरादर आया है कुछ मिनटन के अंदर जिक्र मुस्तफा बुधाइंदा साईं जन
11 वारे जी सदके 11 मिनट जे अंदर अल्लाह जे ज़िक्र जी तमार बुधाइंदा उन सां गॾु साईं जन आया आहिनि मुख़्तसर डाइस ते बयान फरमाइंदा इंशाअल्लाह जल्दी जल्दी अमा बीठा आयो अमा जो कदर आहे एडी गर्मी ना आहे इन गर्मी जे करे त तव्हां जे लाइ सहूलत कई सी हिकु छंछर ऐं आचर ॿियो मौसम एडी बहार रखी सी जो के पीअण में या वेहण में तकलीफ़ न अचे बगैर के देर जी अंस बिरादर के गुजारिश कंदुसि त थोड़ी देर जे अंदर अमा देर करे आया हो असां जो दुआ जो टाइम कुछ सवेर हो